7 जून वर्सी दानिश्वर सियासतदान रसूल बख्श पलीजो जी मुनासिबत सां मंज़ूर कालरो जी ही रिपोर्ट। सिंध पाकिस्तान बर सग़ीर समेत केतिरनि मुल्कनि तोड़े तंज़ीमी जिदोजहद में सदा अॻु भरो बरजस्तो अवामी आवाज़ मज़लूम क़ौमनि जो साथारी जमहूरियत जे हक़ीक़ी माना में बहाली जो मुजाहिद लतीफ़ जो पारखो सिंध जे मामलनि ऐं मसइलनि जो केस सचाई बहादुरी ऐं वतन दोस्तीअ सां पेश कंदड़ 43 तारीख़ी किताबनि जो लेखक साईं रसूल बख्श पलीजो जी वफ़ात बाद घणनि खे पोइ ख़बरूं पयूं त ही जो टेलीविज़न चैनल तां अवामी तकलीफ़ुनि मसइलनि सियासी धोखेबाज़ियुनि समेत सिंध सां माटेली माओ वारी जारी रहंदड़ सलूक ख़िलाफ़ बरमला इज़हार कंदड़ आहे सो त सचो इंसान ऐं जमहूरियत पसंद दोस्त आहे। रसूल बख्श पलीजो जेसिताईं ज़िंदा रहियो तेसिताईं पंहिंजे साह जे आख़िरी हिचकीअ ताईं सिंध ऐं सिंध जो सोचींदो रहियो ऐं इज़हार कंदो रहियो। सिंध जे सदा मलूक धरतीअ जो वासी रसूल बख्श पलीजो घण पासाइन शख़्सियत तौरु पंहिंजो अमली कमु जारी रखियो। संदसि इल्मी सियासी तारीख़ी समाजी फ़नी ऐं लतीफ़ी तोड़े बैनुल अक़वामी ॼाण खां दोस्त त दोस्त पर मुख़ालिफ़ बि दाद ॾींदा हुआ। उहा ॿी ॻाल्हि आहे त सिंध जे सियासी निज़ाम या शाहूकार मतलबी विकाऊ तोड़े सरदारी सियासी ऐं सियासत दौरान खेसि पार्लियामेंट अंदरि दाख़िला जा साज़िशी रस्ता ऐं वास्ता इख़्तियार कंदड़नि पारां परे रखियो वियो जंहिं करे ही अवामी आवाज़ पाकिस्तान जे पार्लियामेंटेरी निज़ाम वसीले आम न थी सघियो। हिन मुजाहिद सिफ़त सियासतदान पोइ बि पंहिंजी हिमत न लाथी ऐं साॻियनि अवाम दोस्त जज़्बनि सां सिंध जी अवाम लाइ सुजाॻी ऐं ख़ुशहाली जा दग ॻोल्हण सां गॾु नौजवाननि वास्ते इल्म ऐं हुनर जा पैगाम आम कया। संदसि शींहं जीअं गजगोड़ वारनि तक़रीरुनि में धारियनि ज़ालिमनि ऐं जमहूरी निज़ाम जे दुश्मननि लाइ ललकार थी ॾिठी। रसूल बख्श साहिब केतिरनि बहस मुबाहिसनि तोड़े मनाज़रनि में मुख़ालिफ़नि मथां इल्मी तारीख़ी ऐं जोग्राफ़ियाई दलीलनि सां मात ॾियण जी क़ाबिलियत रखंदड़ सुलझियल रोशन ख़्याल सियासतदान हो जंहिं सां सिंध वासियुनि जा कंध फ़ख्र सां बुलंद रहिया। पलीजो साहिब हिकु तरफ़ सियासी मैदान ते दलीलनि सां जंग ते विढ़ी त ॿिए तरफ़ सिंधी अदबी संघ जे प्लेटफॉर्म तां अदब ऐं सहाफ़त वसीले सियासी शऊर ऐं सुजाॻी जी तालीम आम कंदे नौजवाननि में जदीद सियासत जी रोशन वाटनि खां बाख़बर कंदे अख़बारुनि में कालम लिखी कचहरियुनि सेमिनारनि किताबनि जलसनि जुलूसनि ऐं लॉन्ग मार्चनि में सिंध जो केस बहादुरी सां पेश कयो। पलीजो साहिब जॾहिं जलसनि जुलूसनि रैली लॉन्ग मार्चनि सालगिरह जी तक़रीबुनि सेमिनारनि बहस मुबाहिसनि ऐं मुज़ाकरात में ॻाल्हाईंदो हो त ॼण सिंधूअ मौज मस्तीअ में गजगोड़ सां छोलियूं हणंदो वेही रहियो हुजे। अवामी तहरीक जे सरवाणे जे अॻवाणीअ में जॾहिं जलसनि में टेबलोज़ ऐं क़ौमी गीत पेश कया वेंदा हुआ त हिकु नओं जोश ख़रोश ॾिसबो हो। सियासतदान वकील अदीब शाइर ऐं शाह लतीफ़ जो पारखो रसूल बख्श पलीजो इन स्कूल जो ज़हीन शागिर्द हो जंहिंजा उस्ताद JM सईद हैदर बख्श जतोई काज़ी फैज़ मोहम्मद कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी शेख अयाज़ इब्राहिम जोयो जहिड़ा दाना सुञाण ऐं सुलझियल बावकार शख़्स अमल जे मैदान ते बीठल थे ॾिठा। जॾहिं त हफ़ीज़ कुरैशी फ़ाज़िल राहू सैयद आलम शाह मोहम्मद ख़ान मक्सी मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी रशीद भट्टी कासिम पिथर यूसुफ केरानो गुल हसन केरानो ऐं ॿिया सरगर्म सियासी कारकुन साथारी रहिया। उन खां सवाइ ऐं पाण मुल्की सतह जे आला सियासतदाननि नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान बेनज़ीर भुट्टो आबिद हुसैन मंटू मेराज मोहम्मद ख़ान मलक कासिम ख़ान अब्दुल वली ख़ान ऐं ॿियनि सिफ़े अवल जे सियासतदाननि सां गॾिजी सियासत खे नवां मोड़ ॾिना। जनरल ज़ियाउल हक़ जहिड़े आमराना दौर में MRD तहरीक में भरपूर किरदारु अदा कयो। पलीजो साहिब केतिरनि ई तंज़ीमुनि में शामिल रहियो त घणनि खां धार बि थी वियो। अवामी तहरीक जो पाण बुनियाद रखियाऊं तंहिं सां गॾु औरतुनि में सियासी सुजाॻी समेत जिदोजहद लाइ खेनि बाक़ाइदा सियासी शऊरी सिख्या ॾिनी वई। हिन दुनिया जे इनकलाबनि ऐं इनकलाबी अॻवाननि रहबरनि खे पढ़ियो तंहिं करे संदसि लाड़ो इनकलाबी सियासत तरफ़ घणो रहियो। रसूल बख्श पलीजे जी पार्टी में बाक़ाइदा बहितरीन मुनज़्ज़म तंज़ीम कारी थी ॾिठी जंहिं में कारकुननि सियासी तौरु ॼाण रखंदड़ हालतुनि खां बाख़बर रहिया। पाण अवामी जमहूरिया चीन जे इनकलाबी अॻवान माओज़ी तंग जी शख़्सियत सां घणो मुतासिर थी ॾिठो। उन करे
संदसि जिदोजहद में अवामी मसइलनि जे हल लाइ ख़ासि तौरु सिंध जे जाइज़ हक़नि ऐं इंसाफ़ ख़ातिर लॉन्ग मार्च तरफ़ ध्यानु ॾींदे जिदोजहद में नवां जज़्बा पैदा कया। पाण केतिरा भेरा जेल जूं सख़्तियूं बि बर्दाश्त कयूं, पर पंहिंजे मक़सद ख़ातिर असूली सियासत कंदे कंध झुकाइण खां अॻु कंध कपाइण खे तरजीह ॾिनी। पाण जेल जे मुसीबतुनि भरियनि इज़ियतनाक ॾींहंनि खे यादि कंदे कोट लखपत जेल जो क़ैदी नाले सां डायरी खे किताबी शक्ल में छपराए नई तारीख़ मरतब कई। ही वफ़ादार मुहब्बे वतन जंग शाही जे अमन भरे धरतीअ ॼाओ अवामी सियासतदान, आलमी सतह जो ॾाहो मज़बूत इंसान ऐं घण रुखी शख़्सियत 7 जून 2018 ते रब पाक जे सॾ ते सिंध वासियुनि खे अकेलो छॾे हक़ीक़ी मालिक जे हज़ूर में हमेशह लाइ वञी हासिल थियो। संदसि जुदाईअ बाद जेको ख़ाल महसूस थियो ऐं थींदो रहे थो उहो अञा भरिजी नाहे सघियो। तंहिं करे संदसि ॾिखोईंदड़ विछोड़े बाद सिंध जे बर्बादी वारियुनि हालतुनि जे मंज़रनामे में यादुनि जी वरी आ वीर वांगुरु तेरे जाने के बाद तेरी यादि सताई। जीअं पाण हर वक़्तु सिंध जे वफ़ादार हमदर्दनि तोड़े मज़लूम तबके खे सदा यादि रहण लॻा आहिनि। असां सिंध जे घण पढ़ियल लिखियल सियासतदान, हारियुनि, मज़दूरनि, वकीलनि, अदीबनि, सहाफ़ियुनि जे अॻवान रसूल बख़्श पलीजो जी पूरी ज़िंदगी में कयल ज़हनी जिस्मानी कशालनि जिदोजहद ऐं सरगर्म इनकलाबी सियासत करण ते संदसि 6हीं वरसीअ जे मुनासिबत सां खेसि घणो यादि कंदे सलाम पेश कयूं था। इन्हीअ गुज़ारिश था त पलीजो साहिब जहिड़े क़दावर सियासतदान जूं यूट्यूब ते रखियल तक़रीरुनि ऐं शाया थियल शाहकार किताबनि मां फैज़ हासिल कंदे मुल्की सियासत में पंहिंजो वतन दोस्तीअ वारो किरदारु अदा करणु घुरिजे।